अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? बिल्कुलु ख़ैर ख़ैरियत। उम्मीद कयां थो सभु मुंहिंजा दोस्त ख़ुशि हूंदा। जी हाँ दोस्तों, मां टाइम उबाड़े चौक ते वेठल आहियां ऐं अॼु मुंहिंजी की तयारी आहे उहा आहे कराची जी तयारी आहे। स्टाफ ते वेठल आहियां ऐं बसि हींअर टिकट वारे जो इंतज़ारु कयां त टिकट वारो अचे। टिकट कटायूं ऐं मूंसां गॾु जेको आहे कश्मीर जो हिकिड़ो बहितरीनु अदाकार लाला सुधीर साहिबु, उहो बि रस्ते में अचण वारो आहे। जीअं पहुचे थो त मां उनजो वीडियो बि अवां दोस्तनि सां शेयर कयो ऐं चंद लम्हनि में पहुचण वारो आहे। अॼु जेकी तयारी आहे उहा कराची जी तयारी आहे ऐं कराची वञूं था कंहिं ज़रूरी कम जे लाइ। को कंपनी जो को कमु आयल आहे, उनजो ऑडिशन ॾींदासीं हुते, यानी उनखे रिहर्सल ॾेखारींदासीं, उनखे पंहिंजो ड्रामो करे ॾेखारींदासीं ऐं इन करे बि अव्हांखे उहा ख़ुशख़बरी ॿुधाईंदासीं त कहिड़ो कमु आहे, कहिड़ो ड्रामो आहे, अव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदासीं। ऐं बसि चंद मिंटनि में अचनि था पिया असांजा जेके मुंशी हज़रात टिकट वारा अचनि था त पोइ वञी हुन सां मुलाक़ात कयूं। जी हाँ दोस्तों, असां जेको आहे बसि हाणे तयारी में आहियूं। इंशाअल्लाह शाम जो तक़रीबन 7:30 बजे तयारु थींदुसि। पंहिंजो जेको सामान आहे बैग वग़ैरह सेट कयो आहे, कपिड़ा जेके बि आहिनि उन में मां सेट कयां थो पियो। कुझु सेट थी बि विया आहिनि, सामान सारो संभाले त खणंदुसि इंशाअल्लाह अज़ीम। ऐं पोइ वरी शाम जो जेको आहे इंशाअल्लाह अल्लाह भलाई कंदो, पोइ रवानगी कंदासीं इंशाअल्लाह।